PPMNA सरदार मीर खालिद अहमद खान लुंड जो फर्जंद PP अगवान सरदार खान लुंड न्यू रेती में टफ्टाइल एंड ड्रेनेज स्कीम जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे PP अगवान चयो त मुंहिंजे वालिद MNA सरदार खालिद अहमद खान लुंड रेती जे शहरनि सां तरक्याती कमनि जो वाइदो कयो हो, जंहिंखे निभाईंदे रेती लाइ 9.5 करोड़ रुपयनि जे टफ्टाइल एंड ड्रेनेज स्कीम जी शुरूआत न्यू रेती खां शुरू कई वई आहे, जेका पूरे शहर में नज़र ईंदी। अॻरेती जी हिंदू बिरादरी खे 50 लख जो कम्युनिटी हॉल ॾिनो आहे। रेती यूसिन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मारवाला, ज़ंगी, चांडियो, नसीर, धांधो में तरक्याती कमनि जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। असांजी इहा कोशिश आहे त रेती जा बाक़ी रहियल मसइला बि तरजीही बुनियादनि ते हल करे अवाम खे बहितर रिलीफ ॾियूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।